जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं तालके नसीराबाद जे ॻोठ ख़ैरमंद मुगेरी में, जिते तूफ़ानी बरसातुनि पवण सबबु ॿोॾ वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। ऐं ॻोठाणा जेके आहिनि हिन वक़्तु खुलियल आसमान हेठि रोडनि ते वेठल आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजे घर सब डही रहा आहिनि। असां मिस्किन वटि कोई न आयो आहे। असां ॿचिड़ा खणी रोड ते वेठा आहियूं। असांजो खाइण जो राशन बि खुटी वियो आहे। का शइ न आहे, बुख मरूं था पिया। कोई न ईअं था चऊं जो अलाह जे लेखे असां सां सपोर्ट कयो, असांजो को हिमायत कयो। असां रोडनि ते ॿचिड़ा वठी वेही रहियासीं। MN आहे, MP आहे, DC आहे, को न को असां सपोर्ट गवर्नमेंट करे, न त असां तमामु बेज़ार थी पियासीं। हाणे तबाही मची वियो। असां तव्हां हिते ॾिसो सफ़ा तबाह थी वियासीं। सॼा जायूं डही हेॾे होॾे असां ॿचिड़नि सां ॿचिड़ेवाल रोड ते इहे बीठा आहियूं मासूम वठी। काॾे वञूं साईं। तव्हां ॾिसी सघो था असांजूं जायूं जेके सॼो ॻोठु मुकमिल पाणीअ में अची वियो आहे। सॼो मुकमिल हिनमहिल ते सॼो हाईवे रोड जे मथां असांजो ॻोठु आहे। हेतिरो पाणी आहे, तक़रीबन 4-5 फुट पाणी जमो थी वियो आहे। हितां तक़रीबन 4 ॾींहंनि में बरसाति तक़रीबन 2 महीननि खां हलंदड़ आहे, पर हे 4 ॾींहंनि में तक़रीबन बारिश जेको एॾो तबाही मचाए छॾी आहे। असांजे जेके फसल तबाह थी आहे, असांजा घर मुकमिल तबाह थी आहे। सिर्फ़ु पंहिंजो जेको जानियूं बचाए करे अची रोडनि ते निकिता आहिनि, बाक़ी कुझु बि न मक़्तियो आहे। असां हुक्मराननि खे वसवारनि खे अपील कयूं था, हे ग़रीब मारूड़नि जो मिसकिननि जो को वाहुर कनि, अलाह जे वास्ते वाहुर कनि। सभु बेघर थी आहे, बिल्कुलु अची रोडनि ते अची वेठा आहिनि, निकिरी अची वेठा आहिनि। इन्हनि लाइ को इंतिज़ामिया वारा जेके बि आहिनि, को बि जेतिरो बि थी सघे कंहिंखां हिननि जी मदद। ॿार बच्चा बसि ज़ोर मसन सां कढे रोडनि ते बीठा आहियूं। कुझु लुड़ी आहे, कुझु कीअं पिनी होॾां बचनि जो गुज़ार। सुबुह बि ईअं वेठा, कलाऊं टियों ॾींहं वठी ईअं ॿार बच्चा वेठा आहिनि। जीअं हाणे हिमत थिएव त असां ग़रीबनि जॻहियूं दॻियूं त हर शइ विया, ॿार बच्चा सभु ज़ोरनि सां कढे पाणी कढी अची रोडनि ते वेठा आहियूं। सिर बचाइण एतिरो असांखे कोन्हे जो कुझु खाऊं, कुझु पीऊं, काॾों वठूं, छा कयूं। अहिड़ो रुपयो कोन्हे असां वटि। घर 8-9 सफ़ा बुॾी आहे। माल ढोर ॿचिड़ा कढी रोड ते वेठा आहियूं। का शइ कोन रहियो, को बि अञा असां वटि न आयो आहे। चवनि था कंबर वञूं त बि असां सां साण को नथो हले। रलिजी हलो कंबर मुख़्तियार वटि या किथे मुख़्तियारकारी वटि किथे हलूं या कयूं, को बि असां ॾे नथो अचे पियो। माना ख़ुदा वास्ते को असांजी भलाई को का चङाई करायो न त कीअं कंदा। असां काॾे वेंदासीं? ॿचिड़ा वेठा आहिनि सुकी जाइ ते। का शइ न अटो आहे, न अन्न आहे, न पाणी आहे, का शइ लुड़ी आहे, का शइ न आहे। 2-3 माण्हुनि खे कल्ह असां पाड़े वारनि खे चयो, वॾेरनि खे हेॾे होॾे असां सां हलो, त बि सभु को अचे नथो पियो। 8-9 ॾींहं आहे त हर को अचे थो, हे ॾिसी वासी हलियो थो वञे, को असां सां मदद कोन थो करे। वोट वठी आहे ओॾी महिल हर को चए पियो त बापा वोट ॾियो, वोट ॾिनासीं, चयो सदा वोट ॾियूं था, हुन सां मदद कयूं था। पर असां सां ॾिसो ज़ुल्म लॻो पियो आहे। ॾिसो अछ लॻी पिया, नंढड़ा ॿचिड़ा असांजा मासूम वीचारा असां भाकुरनि में कढी मेन रोड ते वठी विया रहिया आहियूं। पाण जॻहियुनि जो ख़्यालु था कयूं, पंहिंजो लटियूं था अचनि, मन चऊं था बची वञनि, पर बचणु मुश्किल ॻाल्हि आहे। DC साहब बि अॼु ताईं को आयो ई न आहे, न DC आहे न केर बि आहे। बसि हर को पंहिंजा कम कढी हर को घर वेठो आहे। हिते न आयो आहे, पुछा बि नथा कनि त बसि छा थियो छा न थियो। असां हेठि पिया मरूं था, केरु पुछण बि नथो अचे। बाबा हाणे उन्हनि खे महिरबानी आहे, अलाह को चङाई करे, अलाह मदद असां कनि, बसि एतिरो ई आहे असांजो हुन सां अर्ज़ु आहे। ॾिसो था सूरत हाल, ॾिसो असांजो हालत आहे। असां ग़रीब माण्हू वञूं काॾे 250 कमाइण वारा परेशान लॻा पिया आहियूं। घर असांजा ठहिया पिया आहिनि, ॿचिड़ा असांजा अलाए काॾे जा काॾे विया हलिया। असां सां महिरबानी कयो, असां वॾो बेज़ार आहियूं। ॿुधायूं तव्हां सिर खां बि बेज़ार आहियूं। जेको थी सघेव महिरबानी कयो, असां सां भलाई कयो। कहिड़ी सूरत हाल आहे हिते? जॻहियूं दरपदर, हर शइ सॼो ॻोठु तबाह थी वियो आहे। असांजो मुक़ाम असांजो तबाह आहे। को नुमाइंदो हिन महिल ते न आयो आहे। वोटनि जे लाइ सभु को भॻो थो अचे। ॿार बीमार असांजा, डॉक्टर को कोन्हे, को ॻोठनि में जा छा को दवाख़ाना को वञे, ॿार मरनि था पिया। ग़रीब माण्हू जेके अटेरी वसियत कोन्हे का, उहो काॾे वञे, दरपदर लॻो पियो आहे। असां त सफ़ा तबाह थी वियासीं। उन महिल चवनि था साईं सभु कुझु तव्हांजे लाइ कंदासीं। हाणे को माना इंतिज़ाम बि कोन्हे को जो असांजी को वार करे। कैमरामैन ज़ुबैर तुंजो सां गॾु बख्शल खान, THN न्यूज़, नसीराबाद।